अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में इहा इन्फॉर्मेशन आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां 4th प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम ऐं फर्स्ट लिस्ट ऑफ स्पेशल सेल्फ फाइनेंस अनाउंस कई वई आहे। इन्हनि जी जेके इंपॉर्टेंट डेट्स आहिनि उहे इहे आहिनि। तव्हांजे चालान जेके आहिनि ई पोर्टल ते 14 फरवरी 2023 खां तव्हांजे ई पोर्टल ते अपलोड कया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेका लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ चालान आहे उहा 22 फरवरी 2023 आहे। जेके डॉक्यूमेंट्स आहिनि मेन कैंपस जे लाइ तव्हांखे सबमिट कराइणा पवंदा डायरेक्टोरेट ऑफ एडमिशन में 24 फरवरी 2023 ताईं, ऐं जेके कैंपसिस में जिन्हनि अप्लाई कयो आहे उन्हनि खे डॉक्यूमेंट्स 24 फरवरी 2023 ताईं पंहिंजनि कैंपसिस में जमा कराइणा पवंदा। उमेद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी लिस्ट अनाउंस कई वई आहे 4th ऐं स्पेशल सेल्फ फाइनेंस जी फर्स्ट लिस्ट। अल्लाह हाफ़िज़।